अस्सलाम वालेकुम दोस्तों, पापनगर जी न्यू अपडेट से गॾु हाज़िर थी चुका आहियूं। इन खां पहिरीं असांजे चैनल ते न्यू आहे तो सब्सक्राइब करे हाल ते क्लिक करना दोस्तों। तो बिना देर तो अपडेट जी तरफ धमाकेदार अपडेट ये मिस न कजो दोस्तों। जी दोस्तों, तव्हांखे ॿुधाईंदो रहां त रोशन जो क़ैद खाने में जो बालाज खाने जी क़ैद में बीमार थी पवंदो ऐं जेको त शाहनवाज़ ख़ान मंठारा खे चवंदो त बालाज खान त ज़ालिम आहे ई, पर तव्हां उन वटि जेको कमु था कयो त उहे अञा बहितर ज़ालिम आहे। छो त हिकु मरीज़ खे ॾिसी करे क़ैद में क़ैदीअ खे ॾिसी करे तव्हांखे अहसासु नथो थिए रोशन हिन महिल तड़पी रहियो आहे, हिनखे तव्हां इस्पताल पहुचायो ऐं हिन जी ज़िंदगी बचायो। तंहिं ते बि माना मंठारा खे रहम न ईंदो, छो त हू बालाज खान जो वफ़ादार आहे। वफ़ादार सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु फ़्राणीअ जे करे आहे दोस्तों, इन जे करे। ऐं तव्हांखे ॿुधाईंदो रहां त शेरदिल जेको आहे त बालाज खान जे ॻोठ में ईंदो ऐं जेको आहे त मिठल ऐं नूरल वारनि खे ठाहिण जी कोशिशि कंदो। बाद में जॾहिं उन्हनि सां ॻाल्हियूं ॿोलियूं करे जॾहिं वापसी वेंदो त दोस्तों त उनजे रस्ते में जेको आहे त बालाज खान अची वेंदो ऐं बालाज खान जो सलामी हू न थींदो दोस्तों। कंहिं बि वॾेरे भोतार ज़ालिम जो सलामी शेरदिल खे थियणो ई न आहे। ऐं न ई वरी शेरदिल ईअं चाहींदो त मां हिते मौजूदु आहे त मुंहिंजो पीउ को माना रहसे भोतार जेको सलामी थिए त उनखे बि माना जलींदो त बाबा तोखे को बि माना लाचार न आहे जो तूं माना बालाज खान जो सलाम वराई जा उनखे जवाबु ॾींहुं। ऐं बालाज खान उनखे चवंदो त हिकु त तूं मुंहिंजे ॻोठ में रही नथो ऐं ॿियो कॾहिं कॾहिं हिन ॻोठ में अची थो त मुंहिंजी सलामी नथो वरी, ईअं सुठो नथो करी, तूं पंहिंजो पाण खे वेल में विझंदे। तंहिं ते हू चवंदो शेरदिल त कॾहिं बि मां वॾेरे भोतार जो को सलामी न थींदुसि, बाक़ी जेको तोखे करिणो आहे कर, मां तुंहिंजे साम्हूं बीठो आहियां, जेको बि आंगठो पटणो थी पट। ऐं बालाज खान खे हू खरी खरी ॿुधाईंदो दोस्तों। उमेद आहे त हीअ वीडियो तव्हांखे पसंदि आई हूंदी। वीडियो पसंदि अचे त लाइक सब्सक्राइब शेयर ज़रूरु कंदा दोस्तों। त वरी मिलंदासीं कंहिं न्यू वीडियो जी अपडेट सां गॾु। ख़ुदा हाफ़िज़ दोस्तों, दुआनि में यादि।